हाणे जॾहिं हज़रत मरियम वॾी थी वई आहे ऐं हू पंहिंजे हुजरे में यानी पंहिंजे हिकिड़े इबादत गाह में पंहिंजे हिकिड़े कमरे में इबादत करे रही हूंदी हुई ऐं जॾहिं बि हज़रत ज़करिया ईंदो हो उन वटि ॾिसंदो हो हिकु उम्दा क़िस्म जो खाधो यानी अहिड़ा मेवा ॾिसंदो हो जेको उन मौसम में हूंदा ई कोन हुआ। जे बिलफर्ज़ असां वटि जे डिसंबर आहे त असांजे डिसंबर में अंब कॾहिं बि कोन थींदा, पर पोइ बि उन डिसंबर वारे महीने में हुन वटि अंबनि जहिड़ो फ्रूट यानी बेमौसमी फ्रूट उन वटि मौजूदु हूंदो हो। उन वटि ॾिसी करे पुछियाईंसि मरियम इहो खाधो पीतो किथां आयो तो वटि? खांइसि पुछियाईं ए मरियम ही रिज़्क तो वटि किथां आयो आहे? मरियम जवाबु ॾिनो इहो अलाह जे तरफ़ खां आहे, बेशक अलाह जंहिंखे वणेसि तंहिंखे बेहिसाब रिज़्क अता फ़रमाए थो। उहो रिज़्क ॾिसी यकीनन हैरान थी वियो ऐं पुछियाईं ते मरियम किथां आयो आहे? हज़रत मरियम सलामुन अलैहा जवाबु ॾिनो त मुंहिंजो रब मूंखे खाराए थो, मुंहिंजे रब वटां इहो रिज़्क अची रहियो आहे। इहो मंज़रु ॾिसी उते फ़ौरन दुआ घुरे थो। ॾिसो केॾो प्यारो मक़ाम अची रहियो आहे अॻियां क़ुर जो। हालांकि ख़ुदि नबी हो, एतिरी तसल्ली वारो हुनखे यकीन थी वियो, पंहिंजा उते फ़ौरन हथ खणी ऐं दुआ थो घुरे। छा थो घुरे? उते ज़करिया अलैहिस्सलाम पंहिंजे रब खे पुकारियो ऐं दुआ घुरी त ए मुंहिंजा रब मूंखे पाण वटां नेक औलाद अता फ़रमाए, बेशक तूं ई दुआ ॿुधंदड़ आहीं। हथ खणी अर्ज़ु थो करे त ए मुंहिंजा रब मूंखे औलाद अता फ़रमा, यानी सॼी उमिरि मां बे औलाद रहियो आहियां, मुंहिंजी ज़ाल पोढ़ी थी वई, सॼी उमिरि बांझ रही आहे, बसि मूंखे तूं औलाद अता फ़रमा। यकीनन तूं दुआ जो क़बूल कंदड़ आहीं, दुआ ॿुधंदड़ आहीं, सॼी ताक़त तो वटि आहे, तूं सभु कुझु कंदड़ आहीं। यकीन जो मंज़रु ॾिसो, नथो चवे त ए अलाह ताईं फलां जे सदके मुंहिंजी दुआ क़बूल कर, ऐं नथो वञे कंहिंजी दरगाह ते ऐं उते वञी दुआ घुरे त ए फलां दरगाह वारा अलाह खे जो त मुंहिंजी दुआ क़बूल करे। न, इहा तालीम ई न रही आहे अलाह ऐं अलाह जे रसूल जी। अलाह जो हुकुम इहो आहे तव्हां मूंखां दुआ घुरो त मां तव्हांजी क़बूल फ़रमायां, मां तव्हांखे तव्हांजी साह जी रग खां वधीक वेझो आहियां। मंज़रु ॾिसी फ़ौरन हथ खणे थो ऐं अलाह खां ख़ालिस अलाह खां दुआ घुरे थो। असांखे बि घुरिजे त ख़ालिस उन खां दुआ घुरूं। विच में जेके बि वसीला विझो वेठा आहियूं, जेके वसीला विझण वारा असां वटि वेठा आहिनि, जेके वसीलनि जे ज़रिए कमाए रहिया आहिनि, उन्हनि खे परे करियूं, उन्हनि खे ॿुधायूं त हाणे तव्हांजूं ठगियूं वधीक देरि ताईं कोन हलंदियूं।